कहिड़ो फ़ाइदो इन्हनि ॻाल्हियुनि मां? ही दुश्मनी जा ओथर आहिनि। हिकिड़ो हिकिड़ो मिंट की क्यों कहिड़ो फ़ाइदो हिन ॻाल्हियुनि सां? हिकिड़ो हिकिड़ो मिंट की हा क्यों कहिड़ो फ़ाइदो हिन ॻाल्हियुनि सां? ये दुश्मनीअ जा ओथर आहिनि जेकी ॻोठ तां कॾहिं बि न हटंदा, जेके ॻोठ जे मथां कॾहिं बि न हटंदा, जेसीं ताईं हिक धुर जी पुॼाणी न थींदी। जेसीं ताईं हिक धुर जी पुॼाणी न थींदी। चमी अमी तो ॻाल्हाए ही तो ॻाल्हाए बाक़ी रुक तां रत कॾहिं न धोपंदो। बाक़ी रुक तां रत कॾहिं न धोपबो। ईअं सम्झंदासीं नसुलनि जो छेड़ो आहे। ईअं सम्झंदासीं नसुलनि जो छेड़ो आहे। शमी बाबू अञा तो हमीर ॻाल्हायो, हीअं थींदो हुन भाउ ॻाल्हायो, हीअं हले वियो थोरो तकलीफ़ वारो ओके वठी साईं खे राज़ी अब बियो तो वराए तवी विच में न अचो त बहितर आहे। ही जहिड़ो कॾहिं बि कोन खुटंदो। हा हरगिज़ कोन फुटंदो। बाक़ी कुछ शर्त आहिनि, पोइ थी सघे थो ख़त्म थिए। हा हरगिज़ कोन खुटंदो। बाक़ी कुछ शर्त आहिनि। थी सघे थो ख़त्म थिए। हा हरगिज़ कोन खुटंदो। मूंखे ॾिसो न बाबा। हा हरगिज़ कोन खुटंदो। बाक़ी कुछ शर्त आहिनि। थी सघे थो पोइ खुटी वञे। थी सघे थो त पोइ ख़त्म थिए। थी सघे थो त पोइ ख़त्म थिए। हे ॻाल्हाए थी सघे थो पोइ ख़त्म थिए। थी सघे थो पोइ ख़त्म थिए। एक शइ अमी ॿुधायो हे अमी रिवाज में पूरो खे सदा पिया लिखी अथनि जहिड़ो ख़त्म। हे ॻाल्हाए थींदो हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो हीअं हले वियो भाउ के से ओके अभी तू भी भला यस के पर ये ना आयो लाखों आयो तो मुझे कल से इस बार आती लुक खुदाई तो भैया सानिया भाकुर पात हुई सर एकड़ो ठीक है बे सानिया भी शुरू भी सानिया क्लोज कर चल को अभी बता यार बाबू तो कमी रुका भरे देव सुगुड़ा थोड़ा देव पानी देव ना ना ओके ओके अच्छी अच्छी ये सुनिया काका सब के वजह नदी रासी पहिने काफी गाला जते अजी सिंध माता छड़ी था वजो हजार बना छड़ी था वजो वही नहीं गाला मोहन जी माता सिंध थोड़ी मिट्टी पंहिंजी पलव में बद दे चीज चङो था असां हाणे हलूं था न न तव्हां न ही चयो तव्हां बसि ॾिसो हाणे परते वञण ई कजे ठीकु आहे हे तो अॼु नची आ यार वारो कर यस रोल कम ॾाढो फर्स्ट क्लास थी वियो हरिओम सॼे पर ठीक है मुनीर साहब को फॉलो कर बुलाए ना